बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद आहे त अल्लाह पाक जे फज़ल करम सां तव्हां ख़ुशि चाक चङा भला हूंदा। सो दोस्तों, जेके बि असांजे चैनल ते नवां दोस्त आहिनि सो उन्हनि खे गुज़ारिश थी कजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकन ज़रूरु प्रेस कनि त ईंदड़ जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचंदी रहे। सो दोस्तों, हीउ जेको पुठियां जो बैक मंज़र ॾिसो पिया, सो हीउ हिकु नंढिड़ो मुंहिंजो फार्म सेटअप कयल आहे। सो हुते जो हीउ अॼोको व्लॉग आहे। सो अॼु तव्हां दोस्तनि सां कुझु ॻाल्हियूं शेयर करणियूं आहिनि, सो हुनजे लाइ करे तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ॾेखारींदो हलां त तव्हां पस मंज़र में जेको बि पुठियां मंज़र तव्हां ॾिसंदा ईंदा कीअं थो लॻे। ऐं कुझु जेके तव्हां दोस्तनि खां सजेशन्स बि करणियूं आहिनि, जेके दोस्त असांखे सजेशन्स कंदा असांजा व्लॉग्स कीअं हुजणु घुरिजनि, कहिड़ा हुजणु घुरिजनि ऐं उनमें कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं तव्हांजी पसंदि जी हुजणु घुरिजनि। त जीअं हीअ असांजो जेको सेटअप कयल आहे, असां इन्हनि जे बारे में तव्हांजे मुफ़ीद मशवरनि सां आगाह रहंदासीं। पंहिंजे चैनल खे ग्रो करण जे हवाले सां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं चैनल में हुजणु घुरिजनि। सो इहे तव्हां जूं सजेशन्स असांखे कमेंट कंदा त जीअं असांजी रहनुमाई थी सघे। सभिनी दोस्तनि खे हिकु भेरो ॿीहर गुज़ारिश कंदो हलां त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी रहे ऐं अव्हांजी सब्सक्रिप्शन असांजे लाइ ज़रूरु कामयाबु आणींदी। महिरबानी, लख थोरा दोस्तनि जा।